में सिविल सोसाइटी पारां पाक फ़ौज जी हिमायत में रैली कढी वई आहे। सिविल सोसाइटी पारां पाक फ़ौज जी हिमायत में निकितल रैली प्रेस क्लब मलीर पहुती, जंहिंमें शहरनि जे वॾे अंग शिरकत कई। अॻुवाणनि जो चवणु हो त पाक फ़ौज सदाईं अवाम जी हिफ़ाज़त लाइ जानियुनि जा नज़राना पेश कया आहिनि, जंहिंखे कॾहिं बि नज़रअंदाज़ नथो करे सघिजे। अॻुवाणनि जो चवणु हो त पाक फ़ौज ख़िलाफ़ प्रोपेगेंडा कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। जोई में रक्षा यूनियन पारां नई ठहियल रोड ते शहर जे होटलुनि वारनि तरफ़ां पाणी हारे खॾा खुॿा करे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। रक्षा यूनियन अॻुवाणनि गफ़ूर बबर ऐं ॿियनि ॿुधायो त ताज़ो जोई दादू रोड तामीर थियो, पर होटल वारनि रोडनि ते पाणी हारे रोड में खॾा खुॿा करे छॾिया आहिनि। हुननि ॿुधायो त रोड ते खॾा हुअण सबबि औरतुनि ऐं ॿारनि समेत रक्षा ऐं ॿियनि गाॾियुनि जे अचण वञण में ॾुखियायूं पेश अची रहियूं आहिनि। रक्षा यूनियन अॻुवाणनि जो चवणु हो त अहिड़े वाक़े बाबति म्यूनिसिपल अमले खे लिखत में शिकायतूं ॾिनियूं आहिनि, पर को बि तहरीक न वरितो वियो। हुननि ज़िले इंतिज़ामिया खां मुतालबो कयो त रोड ते पाणी हारींदड़ होटल मालिकनि ख़िलाफ़ कार्रवाई करे रोड खे खॾनि खुॿनि खां साफ़ कराए वञे। मुरीद शाख वेझो अगवा थी वियल मल पहलवाननि जी बाज़ियाबी लाइ पीपल्स पार्टी एमपीए ममताज़ चांग जी अॻुवाणी में सिंध पंजाब बॉर्डर ते धरणो हणी एहतजाज कयो वियो। मुज़ाहिरीन जो चवणु हो त मुग़वी मोहम्मद हाशिम ऐं राहिल पठान जी बाज़ियाबी लाइ पुलिस पारां को बि तहरुक न वरितो वियो आहे। पीपल्स पार्टी एमपीए जो चवणु हो त जेसिताईं मुग़विन जी खे बाज़ियाब न करायो वेंदो, तेसिताईं एहतजाज जो सिलसिलो जारी रखियो वेंदो। एहतजाज कंदड़नि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त फ़ौरी तौरु मुग़विन खे बाज़ियाब कराए वारसनि में पैदा थियल मायूसी खे ख़तमु कयो वञे। बाडे में रहवासियुनि पारां बाडे शहर के तहलके जो दर्जो ॾियण लाइ एहतजाज जो सिलसिलो चौथे साल में दाख़िल थी वियो। बाडे तहलका मूवमेंट अॻुवाण ज़ैब अली सारियो ऐं ॿियनि जो चवणु हो त गुज़िरियल 3 सालनि खां तारीख़ी शहर बाडे खे तहलके जो दर्जो ॾियण लाइ एहतजाज कयो पियो वञे, पर को बि तहरुक न वरितो वियो। अॻुवाणनि जो चवणु हो त हुकुमराननि खे संदनि कयल वाइदा यादि ॾियारे पंहिंजे शहर लाइ तहलके जो बुनियादी हक़ घुरी रहिया आहियूं। हुननि चयो त बाडर वासी हाणे सम्झी चुका आहिनि त बाडर शहर फ़क़ति तहलके बणिजण सां ई ॿियनि तरक़ी याफ़्ता शहरनि जी डोड़ में शामिल थी सघे थो। हुननि ॿुधायो त बाडर शहर जी आबादी ऐं एराज़ी जे लिहाज़ खां अधु खां बि नंढा शहर तहलका बणिजी काफ़ी तरक़ी माणे चुका आहिनि। अॻुवाणनि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त बाडर खे तहलके जो दर्जो ॾेई शहरनि में पखिड़ियल बेचैनी ख़तमु कई वञे। कराची पुलिस पारां टीपू सुल्तान रोड ते कार्रवाई दौरान 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई वई। पुलिस मूजिबि कार्रवाई दौरान स्ट्रीट क्राइम में मुलविस जवाबदार कामरान ऐं वहीद खे गिरफ़्तार कयो वियो। पुलिस ॿुधायो त गिरफ़्तार कयल जवाबदारनि जे कब्ज़े मां मंशियात ऐं गैर क़ानूनी हथियार बि हथ कया विया आहिनि। पुलिस मूजिबि जवाबदार स्ट्रीट क्राइम जे मुख़्तलिफ़ वारदातुनि में मुलविस हुआ, जंहिं बाबति वधीक जांच कई पई वञे। हैदराबाद पुलिस मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कार्रवाई दौरान मंशियात विकिरो कंदड़ 4 जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। पुलिस मूजिबि मंशा जे ख़ात्मे लाइ शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कार्रवाई दौरान जवाबदार ख़ालिद हुसैन बिलू ऐं मुराद ख़ातून समेत 4 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस ॿुधायो त गिरफ़्तार जवाबदार मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मंशियात विकिरो करण में मुलविस आहिनि। पुलिस ॿुधायो त गिरफ़्तार जवाबदारनि ख़िलाफ़ मंशियात एक्ट तहत केस दाख़िल कयो वेंदो। बिन कासिम पुलिस कार्रवाई दौरान पुलिस मोबाइल ते फायरिंग कंदड़ 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। पुलिस मूजिबि गिरफ़्तार थियल जवाबदारनि जी निशानदेही ते 8 सुञातल ऐं अणसुञातल जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। SHO ॿुधायो त फुटबॉल ग्राउंड ते गैर क़ानूनी अॾावत करण दौरान रोकण ते जवाबदारनि पारां हमिलो कयो वियो हो।
DIG ट्रैफ़िक कराची शहरी पारां ख़तरनाक अंदाज़ में मोटरसाइकिल हलाइण वारी ख़बर जो नोटिस वरितो वियो। DIG ट्रैफ़िक पारां शहरी जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थियण बाद नोटिस वरितो वियो। DIG ट्रैफ़िक पारां ख़तरनाक अंदाज़ में मोटरसाइकिल हलाईंदड़ शख़्स ख़िलाफ़ कार्रवाई जी हिदायत कई वई आहे। DIG ट्रैफ़िक जे नोटिस बाद पुलिस शहरी खे गिरफ़्तार करे वरितो, जंहिं ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। मिठियाणी में नाले वारे सियासतदान ऐं अॻूणे निगरान वज़ीर आज़म मरहूम ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई जी 13वीं वरसी मल्हाई वई। अॻूणे निगरान वज़ीर आज़म ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई जे वारसनि ॿुधायो त मरहूम जी वरसी संदसि अबाणे ॻोठु नवां जतोई में मल्हाई वई। ॻोठायल वरसी तक़रीब में सियासी समाजी अॻुवाणनि समेत इलाइक़े वासनि जी वॾे अंग शिरकत कई।